क़ौमी असेंबली जे तक ऐं 4 सूबाई तकनि ते थरपारकर ज़िले में इलेक्शन जो जेका पोलिंग जेका वारो अमल आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु मिठी जे ॻोठ खारो बजीर जी पोलिंग स्टेशन आहे, उन ते मौजूदु आहियूं। मुंहिंजे तव्हां बैकग्राउंड में ॾिसंदा त वॾे तइदाद में जेके वोटर आहिनि उहे हिते पहुची ऐं पंहिंजे वोट जो हक़ अदा करे रहिया आहिनि। जॾहिं त हिन NA 215 ऐं PS 55 जो ही तक आहे, जंहिं ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार डॉक्टर महेश कुमार मलाणी ऐं GDA जो उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम ऐं आज़ाद उम्मीदवार वकील मोहम्मद मीन बजीर जे विच में जेका आहे दंगल हलंदड़ आहे। जॾहिं त PS 55 ते अरबाब लुत्फ़ुल्ला ऐं GDA जो उम्मीदवार अरबाब ज़काला जे विच में जेका आहे उहो दंगल थींदो। जॾहिं त हिन वक़्तु वॾे तइदाद में जेके वोटर आहिनि उहे पोलिंग स्टेशन ते पहुची ऐं पंहिंजे वोट जो हक़ अदा करे रहिया आहिनि। जॾहिं थरपारकर ज़िले जे टोटल जेके वोट जो अंग अखर 7,83,591 जेका आहे उहो वोटनि जो अंग आहे। उन जे हवाले सां थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 783 जेके पोलिंग स्टेशनूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि। जॾहिं त 2062 जेके आहिनि उहे पोलिंग स्टेशन जेके स्टेशनूं आहिनि उन्हनि में बूथ क़ाइमु कया विया आहिनि। हिन वक़्तु जेका आहे उहो पोलिंग जो अमल जारी आहे। जी।